Support Sindhi content. Visit our new website now and enjoy all your favorite videos at one place. sindhtv.tv. मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई जुमना ये कलू धनु का पलांद वारो ख्वाब अधूरो रहिजी वियो ख़बर न आहे उनखे कंहिं ॿुधायो सॼी राति हथियार खयो वेठो आहे ऐं पाण खे बचाए वियो सेठ कलू मूं त कंहिंखे नाहे ॿुधायो अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे असुल में ॻाल्हि आहे त तोवारे हमराहनि में हाल ई कोन हो बाक़ी धनु खे केरु ॿुधाईंदो अधो ईंदड़ बि अहिड़ा कम नाहे कंदो अरे तुंहिंजो मक़सदु छा आहे इहो जुमन जो मतिलबु आहे त मां चोरी चकारी न आहियां कंदो न त इहो कम असां पाण कयूं हा हा मतिलबु त इहो ई हो बाक़ी मूं को इहो थोरी चयो त को धनु खे अधु ईदन कन खणायो आहे छा कलू खान भला असां ईअं करे सघूं था तूं ई खणी सलाह ॾे त हिन धनुअ खां पलांद कीअं कजे सेठ कलू चोरी चकारी आहे भाड़ियुनि जो कमु बाक़ी हा धाड़ो होड़ा त धनुअ खे ख़बर पए त परायूं मायूं साम कीअं रखबियूं धाड़ो हा सेठ कलू चार पहलवान हथ करे सिधो धनु ते हमलो कराए त तुंहिंजो हाँ ठरे अरे जुमना सलाह त ॾाढी भली नी थी पर चरिया ये धाड़े लाइ किथां ईंदा सेठ कलू उन्हनि चोरनि खे चओ तुंहिंजो कमु थी वेंदो गुलशू ऐं रोशू में को हाल कोन्हे को उन्हनि खां चोरी कान थी त एॾो वॾो धाड़ो किथां हणंदा सेठ कलू चोरी ॾुखी आहे बाक़ी धाड़ो सोलो अथई तूं छोकरनि खे चई त ॾिस ठीकु आहे मटे ई खाली पिया हन पाणी छामा पियूं बाबे घोबाटे खे ॿियो धंधो ई कोन्हे को मट बि खाली रखे थो त जीअं पाणी बचे मवाली भरे सजण लख कुर्ब करे कुराड़ी आई पेर भरे सालन जी सिक वई पल में लही तोरे हो केॾो पंजड़ो परे बाबलादा होशियार खबरदार रेस सरदार घोबाटो खान तशरीफ वठी रहियो आहे ओ अब्बा मां कलाम पियो गायां कुराड़ी आई पेर भरे कुराड़ो पेर भरे आयो आहे तूं तस्वीर खे छॾ तस्वीर कमरे में पई आहे तूं हलियो आहे वे हिते माफ़ कजांइ बाबा तूं वॾो ई न वॾो मथ न खां वेहंदो आहे हेॾे वे मां नंढो आहियां मां हेॾो सही आहियां इन करे मथनि खां वेहारियो मैं न पीउ हई आख़िर तुंहिंजी इज़त लाज़मी आहे माण्हू छा चवंदा अॼुकल्ह जे छोरनि खे पीउ जी इज़त ई कान्हे इन जे करे खणी वेहारियो मैं महिरबानी अरे पीउ जो ख़्याल त आई तोखे ख़बर न आहे बादशाह थियण वारो आहियां बाबा मां बि जॾहिं प्यालो पी पुर थींदी आहे न पोइ सम्झंदो आहियां त मां मुल्क जो वाली आहियां सॼो मुल्क मुंहिंजे हेठि आहे मां मोतबर कुर्सीअ ते वेठो आहियां पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे मां छा बि कयां जीअं हिन महिल तूं बि थो ॻाल्हाईं अरे मवाली मां सच में बादशाह थियण वारो आहियां अहिड़ो मंत्र हथ अची वियो आहे जो वञी थिया 7 ख़ैर बाबा इन्हनि मंत्रनि जे आसिरे न रहो बाबा मां बि वञी जिन्हनि सां यारी रखी त पावली मूंखे मिलंदी पर कूड़ा सॼो ॾींहुं कूड़ा मूंखे हिकिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि पावलीअ खे ॿियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि हाणे असांखे वेढ़ाए विझे मवाली सच तो ॿुधायां इहा सेठियाणी मुंहिंजे हाणे कदमनि में हूंदी सेठ धनु वारी सॼी बनी मुंहिंजे हथ में हूंदी ऐं सेठ धनु मुंहिंजो कमदार हूंदो बता न बने पिणे को बाटे के ॿिलीअ जे ख़्वाब में छीछड़ा त ॿुधा छम हीअ वॾी ॿिली आहे छा या मुरागी दख ॿिलो थी वियो आहीं बाबा जो हर हपऊं करे थो वञी बाबा कब्रिस्तान में जॻह सफ़ा खाली लॻी पई आहे अरे मवाली तू मज़ाक तो समझी छा न बाबा मूंखे छोराना पक है पक छाजी पक पक ई आहे त ॿुधाए हूं अञा सोचां पियो अॼु ख़बर पवंदी भई तूं सफ़ा निपुट चरियो थी मवाली पुट हाणे मूंखे क़दीमी जादू जंतर शू मंत्र हथ अची वियो आहे ही 40 रातुनि जो चिलो आहे 41 रात मां सेठियाणी खे मिठाई खाराईंदुसि ऐं 42 रात वॾो जशन थींदो वॾो बाएताल मचंदो इन जे करे मुंहिंजी सलाह थी बाबा सुम्हो
सुम्ह त दिमाग़ कम करे ईअं कोन सुम्हंदो वरी मूंखे सुम्हारणो पवंदो ईअं पा ईअं सुम्हण बि नथो अचई सुम्हण बि तोखे मां सेखारियां हा हे कजि हा हे मथां विझ अधु पोती आहे छा बिस्मिल्लाह इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन काश गुम थींदी आहे त पढ़ंदा हूं ईअं तूं भले विञायल मार लधो आहे सुम्ह अजो मुझे गुल फुल ओ लाडला दादा चश्मा पाता दादा चश्मा पाता वरी वरी पाता सही है सही सुम्ह बा सुम्ह यार लाली तो मुझे किस्मत में हुई काना लाए छा बावली भी न मिली जो कचंड्रू लाए छा यार मोटरसाइकिल जा मिस्त्री कारुन जा मिस्त्री नलकन जे बोरन वारा मिस्त्री यार को एड़ो मिस्त्री कोने जो को मुझे किस्मत जो को ये बोर कटे मां बुका निभागन की ग्रेप याला जा चाहे भी मुझे नसीब में काले रजे कने सुगड़ मुझे वेझो थी अचे त आओ सुगड़ का परे छो थिया बकड़ खाई दे मुझो बतो छो थो सड़े दुनिया में तलाक थींदियूं बि तलाक शुदा बाइड सां शादियूं बि थींदियूं इन करे हाणे आई लव यू सुगड़ आई हिट यू लिटिल हाणे आई लव यू लाली खत्म आई लव यू सुगड़ भली भली करे आयो लालू बाबा ईदन आई जुमल ला चा यो बिस्कुट वखड़िया बिस्कुट जो लूल पापो तो खारे बाबा हाणे तव्हां हलो ॿाहिर तव्हांखे लालू चाह पियारींदो हलो सेठ साहब तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे चओ कहिड़ी ॻाल्हि आहे अदा नंढा जीअं था वॾा तूं ॿुधाईस न अदा तूं ॿुधाईस हाणे ॻाल्हि छा आहे छो जे मथे में सूर विधो अथव सेठ साहब अॻे दफ़े कल्लूअ तव्हांजी चोरी कराई ऐं हिन दफ़े फुर कराइण थो चाहे अवां थोरो होशियारीअ सां हलो सम्झो है न छा कल्लू एॾो किरी पियो आहे जो मुंहिंजी घर जी फुर कराइण थो चाहे हाणे मां हिन कल्लूअ खे ज़िंदा न छॾींदुसि अड़े बूट वात में विझी काकड़ो कढंदोमांसि अदा ईदन तुंहिंजी बाबा महिरबानी जो बर वक्त मूंखे इतला ॾेई तो होशियार करे छॾियो सेठ साहब असां सभिनी जा सॼणा आहियूं को चाह प्यारे न प्यारे इहा सलाह त मुंहिंजे भाउ वॾे कल्लो खे बि ॾिनी कहिड़ी सलाह चाह पीअण जी सलाह ॿियो वरी कहिड़ी सलाह कीअं अदा ईदन मुराई हा हा मां बि इहो पियो चवां चांहि वठो चांहि जबरदस्त क़िस्म जी चांहि खाली कोप चाह त आहे कान अड़े लालू चांहि किथे आहे साहब मूं चांहि काढ़े लाठी 13 मखियूं जी चांहि में किरियो अड़े चांहि में मखियूं पियूं न को कुत्तो त कोन पियो ही पी वठ ना बाबा हाणे जल्दी कर ॿी चांहि ठाहे अच न न लालू वञ गाॾी कढी आहे मां कपिड़ा मटाए थो अचां पाण कराची था हलूं सभु चाह चाह अॼु कोन पीअंदासीं वरी सुभाणे परीहं खोड़ ॾींहं पिया न ठीकु आहे लालू वञ हलो हलो तव्हां ॿई हाणे वञी ग्रीस चटियो हलो अदा वॾा जीअं ता नंढा अदा ॾाढी थी उहो त आहे उथ त हलो हलो बि काॾे हाणे हलूं ॿिए हंधि चाह लाइ मिले अलाए न मिले हलो अचो मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई मश्किरन जो गोठ तई अरे लाली तो साज वडो झेड़ो थींदो तो मुझे धीउ खे धनुआ धोबीअ जा जोराबा सिखाया आहिनि हाँ मां अधे वलूअ जा जोराबा तोखे सिखाईंदसि खबरदार सेठियाणी घणी ॼाड़ी न हण न त वात वारी कुहाड़ी हणी वात खोपो करे छॾींदी सई अम्मा लाली मां तो सा मश्करी पे कई तू
तूं वरी इहे सफ़ा मछरजी वई आहीं, ईअं थींदो आहे छा? माई तो हथ में खणी कुहाड़ी खई थी। हीअ कुहाड़ी मां कुतर करण जे लाइ खई हुई, पर हाणे तोखे जीअ ॾींदसि तोखे। लाली, मां पंहिंजे छोकिरीअ तिलकड़ीअ खे हिंदोरनि में पालियो आहे, तो हुनखे धप में मारियो आहे। अॼु मां तोसां उहा कोडी कोडी खेॾंदसि। लीके ते हथ न रखबो, सिधा सवा पादर ठोकबा। मां तोखे अहिड़ी सोड़ कंदसि जो सुक थी वेंदी सेठियाणी। अरे तूं मूंखे सुक छा कंदी? हां, मां धक्को ई हिकिड़ो हणंदीसां, हिकिड़ो। असां टे ॼणियूं आहियूं, तुंहिंजो हाणे पेट कुटींदियूंसीं जीअं तुंहिंजो ढिढ नंढो थिए। सेठियाणी मां तुंहिंजो तारूं वॼाईंदसि, तारूं, जीअं तुंहिंजो दिमाग़ सही थिए। अदावलू मता पोयां गोलियूं न हलाइजांइ गोलियूं। भॼी वई, बीहे हाणे त ख़बर पवे सां। लालू, मवाली, मूंखे बाबा तव्हां ॿिन्ही ते फ़खुर आहे। तव्हां मुंहिंजा जानिसार आहियो। न शेर साहब, मां बाहूं थो ॿुधायां, न को मां जानू आहियां, न को मां निसार आहियां, मां सिधो सो मवाली आहियां। बाक़ी मता लालू हुजे जानू निसार। न सेठ साहब, मां लालू आहियां, मां निसार न आहियां, न को मां जानू जो पुटु आहियां। न बा सेठ साहब, भंगड़ी त कान्हे पीती अथई, लॻी वियो अथई गिलास, तॾहिं मथो फिरी वियो अथई। अरे बाबा, ईअं चइबो आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तव्हां ॿिन्ही खे ग़लति फहमी थी आहे। ग़लति फहमी? या फहमी ग़लति केरु आहे? हा, हिकिड़ी फहमी आहे, पर उहा वॾी फहमी आहे। जीअं सेठ साहब आहे न, सफ़ा इन वांगुरु आहे। सेठ साहब, उहा फहमी तव्हांजी छा थिए? उहा सेठ जे मासीअ जे साली आहे न, हुनजे भेणीअ जे भाॼीअ जी निणान जी जेकी ॾोहिटी आहे, ॾोहिटीअ जी जेकी पोटी आहे, पोटीअ जे भेण जी सालीअ जी माउ जी नानीअ जी जेकी मासी आहे, उन मासीअ जे पुफीअ खां पोइ जेकी नूंहं पैदा थियनि न, उन्हनि सां हिन जो रिश्तो मिले थो। हन सेठ, ख़ामोश। अरे ॻाल्हि इहा आहे त जेके शर पसंदि मुंहिंजे घर में विढ़ंदा, उहे तोसां विढ़ंदा ऐं असां तव्हांजे पारां पलांदू कंदासीं। हा, मूं तव्हांखे पंहिंजो बॉडी गार्ड चूंडियो आहे। मां तव्हांखे हथियार ॾींदुसि। अॼु खां पोइ असां हथियार खणी घुमंदासीं। त पोइ ठीकु आहे सेठ साहब, वक़्त ते असांजो भॼण ॾिसिजो, जो मतिलबु आहे विढ़ण ॾिसिजो। हा, जीअं शाइर चयो आहे, तुंहिंजो न्या पोपो हुते, असांजो अचणु ॾिसिजांइ, तुंहिंजो न्या पोपो हुते, असांजो अचणु ॾिसिजांइ। बसि ऐसे ई सही आहे। कोठे जी छित ते, वरी उन जे भित ते, असांजो भॼण ॾिसिजांइ। तुंहिंजो न्या पोपो हुते, सेठ धन न, हाणे तूं जड़ी तूं उठ बाजो हेठि ॻायां, मां पाणे थो। अरे बसि, तव्हां मां त मां फासी वियो। यो अम्मा सुगड़, मुंहिंजो मतिलबु आहे त ख़ाली सुगड़। मां त तोॾे पे आयुसि, तूं वरी मूंखे हिते मिली वई आहे। सुठो थियो वलू जो तूं मूंखे इते ई मिली वे। मूं पाण तुंहिंजूं राहूं पे तकियूं। नालियूं नालियूं छो पे निहारी? ऐं अल्लाह, मूं त सम्झो त माण्हुनि तोखे गटर वारो लकड़ो सम्झी नाली में विझी छॾियो अलाए छा। सुगड़, मूं जहिड़ो आशिक़ माण्हू पंहिंजी बेइज़तीअ खे बेइज़त सम्झंदो आहे, पर मां तुंहिंजे इन सॼे मंडोए ते हिकिड़ो शेर लिखियो आहे। नेण खणी मूॾे मिठी, मुर्क सां निहारींदी कर, अंदर त कॾहिं ॾींदी बि कर, इन धप में मूंखे साड़ींदी न कर। वाह वाह वाह, मर बे हया, दिल त चवे थी त जूतो लाहे शुरू थी वञाए। वाट सिस्टम, वाट चई मश्करी थी कहे, छो त ही ॻोठ ई मश्करनि जो आहे न। सुगड़, इहा मूं ते दाद ॾे वारी मश्करी न कंदी कर। ख़बर थी चओ, मुंहिंजो फ्यूज़ थो उॾामियो। बल्लू, तुंहिंजा फ्यूज़ त मां उॾाड़ींदुसि। मां मूंखे परियां शक हो, पर अॼु पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदुमि। अॼु तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं आहे। ॾिस त न, ॾिस, अहिड़ी ग़लती न कजांइ। ॾिस न, जेकॾहिं तूं मूंखे मारींदे, तूं त हलियो थी शिखुनि जे पुठियां, पोइ हिन वीचारी सुगड़ जे पुठियां केरु हूंदो? ॿुधाए, हिन जो विचांगरो केरु खणंदो? मां पाण खे थो मारियां? मां पंहिंजे पाण खे मारींदुसि ऐं मुंहिंजे खून जे केस में तूं जेल हली वञे। न ॾितल, ईअं न कर। जेकॾहिं वल्लू मरी वियो ऐं तूं जेल में हलियो वे त मां अहिड़ो कुराड़ो वरी किथां आणींदसि। न, तूं पाण खे न मार। त भई ठीकु आहे, मां बर्म करे थो वञां, बर्म। बजाए छॾियो बास, बजाए छॾियो बास, ताबारे ना बास, भॼी।
ओ काला छा काला मेरा काला ए दिलदार ते गोरियां नु परा करो ओ गोरियां नु परा करो निकाला छा काला मेरा काला ए दिलदार ते गोरियां नु हे परा करो ना तो वारो भी घोबाटो पियो चवे त परा करो पर लालू आही सी वडो लाओ सजी रात बाबे घोबाट के मंत्र पढ़ण जे लाइ दियो बारण न ॾिनी चाचे खे बि ख़बर कान आई त को तूं ई मां हुन जे पोयों बीठायो हूअ अञा ॾियो ॿारे मां फूकिया ॾियो गुल चवे पियो त गेब असली आहे हवा बि न आहे पोइ ॾियो विसामे छो थो तंहिं हूंदे बि इंडियारे गाने ते मंत्र पियो पढ़े संदली संदली नैना विच तेरा नाम है मुंडिया संदली संदली या संदलीअ लाइ केरु आहे पर ॿुध लालू बाबे गोबा ते आ कम त ॾिस न फासाए वरी कंहिंखे थो सेठियाणीअ खे अरे माण्हू वञा आहिनि जिन कढाइण जे लाइ फ़क़ीरनि त फ़क़ीर मूंखे जिन वठी वियो आहे मूंखां कढ जिन वीचारा वरी फ़क़ीरनि ॾे वेंदा आहिनि असां मां सेठियाणी कढ अहिड़ी मार पैस माण्हू त आहे ई कान अलाह वरी राति थियण ॾे तो वारे पी घोबाटे खे ईअं कामयाब थियण कोन ॾींदासीं ईअं तो सेठाणी खे फासाए यार इहो त कजाए सेठ धनु मां ख़ुशि कोन आहियां मुंहिंजे जिगर जो टुकड़ो चिलकड़ी धीउ पुलिस जे तहवील में आहे हाणे जे तुंहिंजी धीउ हुजे हा ऐं पुलिस जे तहवील में हुजे त तुंहिंजे दिलि ते छा गुज़रे आहे सेठाणी तूं मुंहिंजी धीउ जी ॻाल्हि न कर जेकॾहिं मुंहिंजी धीउ हुजे हा न त जुआ जी शर्त में न रखां असां छा कयां सेठ धनु मां आहियां मां जुदाई बर्दाश्त नथी करे सघां सेठाणी तूं फिकुर न कर मां चिलकड़ीअ खे पाण तुंहिंजे घर वठी ईंदुसि न महिरबानी पर सेठ धनु हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध इहो जवान हटू कटू लॻो पिया तूं शादी छो नथो करे पियो हिन उमिरि में मूंसां शादी केरु कंदो अञा तुंहिंजी उमिरि ई छा आहे हेॾो जवान जमाण लॻो पियो आहे तूं रुॻो हा त कर न हूअं बि इहे अछा वार त ॿारड़नि खे बि पइजी विया आहिनि चवंदा न आहिनि त परियां खरिया आहिनि इन्हनि ॾे ॾिसंदे छा अच्छा इहा त मूंखे ख़बर ई कान हुई पर शादी करण लाइ हिक माईअ जो हुजण त ज़रूरी आहे मायूं खोड़ रुॻो अखि फेराए त ॾिसो न किथे आहिनि मायूं किथे आहिनि मां जो वेठी आहियां तूं मुंहिंजो मतिलबु आहे मां जो वेठी आहियां तुंहिंजे कुंवार ॻोल्हण जे लाइ पोइ ॻोल्हे न कुंवार सेठ धनु जे न तूं हीअं अखि फेराए ॾिसे सफ़ा कुंवार तुंहिंजे साम्हूं वेठी आहे छा त मुंहिंजो हुस्न आहे छा त मुंहिंजी जवानी आहे ॼण लस्सीअ जो लोटो चांवरनि जी मानी साम्हूं त तूं वेठी आहीं न कुंवार किथे आहे कॾहिं सम्झंदे सेठ धनु कॾहिं सम्झंदे थोरो घणो सम्झी वियो आहियां पर मूंखे सोचण लाइ कुझु वक़्तु बि खपे हा सोचे सम्झी फ़ैसिलो ॾिजाए पर फ़ैसिलो मूंखे हा में घुरिजे ठीकु आहे हाणे मूंखे ॿनीअ ते वञिणो आहे न मां हलां थो ओ मुंहिंजी सुगड़ कुझु बि करिया मुंहिंजा बेपाई न करिया पंहिंजी इन चिॿी वांगुर सां मुंहिंजो यहाँ ॿाहिरि कढी आहे मुंहिंजा बेपाई न करिया मूंखे मोचड़ा ठोकिया मुंहिंजी बेइज़ती करी आहे पर मुंहिंजा बेपाई न करी आहे सुगड़ सुगड़ त सुठो न आहे कयो धोई जा वती तो कानून सां टकराईंदो हथ में काकड़ो विझी पिस्तौल कराए विझंदो साईं माफ़ कजो सूबेदार मूंखे हिन महिल ॾिसण में कुझु बि कोन थो अचे तूं बि मूंखे हिन महिल ईअं थो लॻे ॼण सेठाणी जी भेण बीठी आहे हल सिधो घर वञ मता मूं वांगुरु पंहिंजे घर जे बजाए कंहिं ॿिए घर में खणी पई ॾाढा मोचड़ा कंदा घर कोन छो घर जे दर ते कर्ज़ी वेठा थी आहे न साहिब मुंहिंजी घरवारी सुगड़ मूंसां बेपाई कई आहे ऐं मूंखे घरां कढी छॾियसि हाणे वठां थो दर दर जा धिका खाईंदो ऐं ॻोठ जूं गिटियूं मापींदो हल हल वॾी फीत खण वॾी फीत ऐं गिटियूं सभु माप छा जो असांखे हिन शहर मश्करनि जे ॻोठ जो नक्शो ठाराइणो आहे गिटियूं मापींदे न त असांखे इहा ख़बर पवंदी त मश्करनि जो ॻोठ घणा किलोमीटर आहे
वॾा डांद सूबेदार खे त मूं सुञातो तूं कहिड़ो सुखड़ जो पीउ जो मूंखे ॾेजारींदो कहिड़ो ज़मानो अची वियो आहे माण्हू त चांवर जानवर बि मूंखां नफ़रत था कनि शाबाश ई मुंहिंजा अदा मूं तोखे ॾोह कहिड़ो कया मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई मश्किरन जो ॻोठ तई उस्ताद हाणे छा करणु घुरिजे घटि में घटि एतिरो त थिए असां घर वञी सघूं हा उस्ताद सनड़ा हिते हाणे घणो वक़्तु कोन रही सघंदासीं राति बि मूंखे 42,000 मच्छर कुल ॾेई खयूं पवंदियूं आहिनि हा उस्ताद शहर जा मच्छर घटि में घटि ईमानदार त आहिनि त ॿुधाईंदा आहिनि कन में त खावाए थो पोइ अची चकंदा आहिनि हितां जा मच्छर वॾा बेईमान आहिनि चकनि पोइ टहक ॾींदा आहिनि मूंखे त नथा खाइनि हा उस्ताद मां तुंहिंजे बारे में मच्छरनि खां पुछियो त सनड़े खे चकर हूंदा असांजा ॾंद था भॼी पवनि बाबा हाणो मच्छरनि खे खॾ में मां छा हणा उहे त हूंदा ई खॾ में आहिनि मुंहिंजो मतिलबु त हाणे ॻोठ कीअं हलजे मूं सोचे छॾियो आहे तव्हां पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले कयो ऐं 2-3 ॾींहंनि में मां तव्हांखे ज़मानत ते आज़ादु कराईंदुसि तव्हां पक सां आज़ादु कराईंदे या इनाम जी रक़म वठी पासो ॾेई निकिरी वेंदे ढोलू हिननि खे सम्झाए न त ज़बान ते रखी गीत ई हिकु ॾींदोमान ॼण हुया ई कोन उस्ताद असां माण्हू आहियूं गोल गप्पा न आहियूं जो गीत ॾेई खाई वेंदे हाणे बस कयो उस्ताद जीअं तूं चवंदे न उअं ई थींदो ज़माना त तकड़ी करा जा ईअं न थिए असां फांसी जे फंदे ते पहुचूं बाबा असां कहिड़ा खून कया आहिनि जो असांखे फांसी ईंदी हा बाबा वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजे फांसी जा पंधा नवां ठाहिणा पंधनि हा बाबा असां पुराणे फाइन फंदनि मां तिरकी वेंदासीं छो त असांजी मुंझुरियूं नंझुरियूं आहिनि न अरे कुझु बि कोन थींदो हिकिड़ो हफ़्तो छॾे मां तव्हांजी ज़मानत कराए वठंदुमि मूं ते इतबार कयो इहो त कोन्हे को हाणे सेठ धनुअ खे ख़बर पवंदी त खणे वीहे सौआ जे हुन मुंहिंजी चिलकणीअ खे क़ैद करे रखियो जे मां सेठ धनुअ खे किने पंहिंजे फांडे में क़ैद करे न रखियो त मुंहिंजो नालो बि कल्लू न आहे तुंहिंजी चिलकणी अहिड़ी तादी थी अथई पोइ बि चए थो मुंहिंजी चिलकणी चरी माइट हुन जा मूंखे ॾेई चुका इन जे करे थो चवां त मुंहिंजी चिलकणी पर हू त तोखे आंगठो ॾेखारे हली वई शुकर कर जे शादी खां पहिरीं भॼी वई जेकॾहिं शादी करे पोइ भॼी वञा त तुंहिंजो कहिड़ो असर थिए हा कंध कोन खणी सघी हा किथे तूं मुंहिंजी तबियत ख़राब न कर अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां छो ड्रो करे मानी खाधी अथई छा न बाक़ी रोज़ बुख ते हूंदो आहे ईअं न मूंखे बि त ख़बर पए त तूं ख़ुशि छा ते आहीं कहिड़ी तुंहिंजी लैटरी निकिती आहे सुरीली सेठ धनु मुंहिंजी चिलकणी खे नाहक क़ैद में रखियो अॼु सेठ धनुअ सां अहिड़ो त पलांद कंदुसि सॼो ॻोठ ॾिसंदो वरी बि मुंहिंजी चिलकणी पिणे जी धीउ आहे छा चिलकणी मिठल जी थी वई आहे हू त मां जी कोन थी त तुंहिंजी कीअं थींदी हिते घर में वेही कहिड़ा पलांद कंदे धनु तोखे कयो छा आहे हुन त वीचारे चिलकणी खे साम करे रखियो सुरीली मूं गुंडा मोकिलिया आहिनि जेके सेठ धनुअ खे अगवा करेंदा ऐं पोइ जीअं हुन मुंहिंजी चिलकणीअ खे खबरदार कलू जो ईहर वरी मुंहिंजी चिलकणी चयो अथई सागन गुंडनि खां मां तोखे अगवा कराईंदसि सम्झे न वञा इन्हनि हमराहनि जी जांच त करे अचां यार वञ कलू ड्रामा सोप सीरियल मश्किरन जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।